अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असांजो टॉपिक आहे रूल ऑफ स्पेलिंग। रूल ऑफ स्पेलिंग माना हिजे जा क़ाइदा। जेकर असीं को बि सब्जेक्ट पढ़ूं था, सिंधी आहे, उर्दू आहे या इंग्लिश आहे, त उन में असांखे हिजे करणु लाज़मी आहे। जेकर असीं हिजे न सिखंदासीं त असांखे अॻियां सबक़ पढ़ण में या लेसन पढ़ण में, रीडिंग करण में ॾुखियाई पेश ईंदियूं। इन लाइ असांजो अॼु टॉपिक आहे रूल ऑफ स्पेलिंग, हिजे जा क़ाइदा। जॾहिं पाण को लफ़्ज़ पढ़ंदा आहियूं, रीडिंग कंदा आहियूं, त उते किथे किथे पाण खे उहे लफ़्ज़ में जेकर के बि वर्ड अचनि था त उहे पाण छॾे करे ॾींदा आहियूं। मिसाल के जीअं नॉलेज आहे या अहिड़ा ॿिया काफ़ी सारा जी रांदि आहे, राइट आहे, अहिड़े नमूने जा जेके असांखे मिलनि था वर्ड, साइलेंट वर्ड जेके पाण चऊं था, उहे छो था थियनि, उनजो हिकिड़ो रीज़न हूंदो आहे, उन ते पाण अॼु इहो हिकिड़ो लिखी हलायूं था। If any word have before B is M or after B is T, that B is silent. B तॾहिं ख़ामोश थी थो जेकॾहिं B जे अॻु में अॻियां M अचे थो या पोयां T अचे थो, त उहो जेको B आहे सो पंहिंजो साइलेंट थी वञे थो। जीअं जेकर पाण हिनखे उचारींदासीं डेबिट थींदो, पर डेबिट पाण पढ़ंदासीं ग़लति थींदो, हिनखे पाण पढ़ंदासीं डेट। क्लाइम बि पाण पढ़ूं था, क्लाइम बि कोन पढ़बो, हिनखे पढ़बो क्लाइम। अहिड़े नमूने सां हाणे तफ़सीलवार तव्हांखे मरहले वार अॻिते हलाईंदासीं। If any word have before C is C that S that C is silent. जेकॾहिं के वर्ड में C ऐं S गॾु था अचनि, S खां पोइ जेकर C अचे थो त उहो C जेको आहे पंहिंजो साइलेंट थी वेंदो, उनखे पाण उचारींदासीं कोन, उनजो आवाज़ कोन कंदासीं। जीअं सेंट पाण सेंट पढ़ंदासीं, डिसेंट डिसेंट पाण पढ़ंदासीं, छाजे करे पंहिंजो C जो आवाज़ साइलेंट थी वेंदो, छाजे करे जो C खां जेकर अॻु में S अचे थी। ॾिसो हाणे पाण साइंस पढ़ूं था, साइंस जी पाण जेकर स्पेलिंग लिखंदासीं SCIENC। हाणे पाण हिनखे साइंस खे हिम पढ़ी सघूं था, साइंस थी वियो, हिते पंहिंजो जेको C आहे सो साइलेंट थी वियो। हाणे हिन खां पोइ अॻिते हलो नंबर वार तव्हांखे अॻिते हलंदा था हलूं। If end of any word have GE and before D, that D is silent. जेकॾहिं कंहिं बि लफ़्ज़ में GE अचे थो, उन खां अॻु में जेकॾहिं D अचे थो त उन जो आवाज़ जेको छा हूंदो, साइलेंट थी वेंदो। जीअं नॉलेज, नॉलेज जे पाण कोन पढ़ंदासीं, नॉलेज पढ़ंदासीं। जीअं एजुकेशन पाण पढ़ंदा आहियूं, एजुकेशन, लेजर LEDGER, उनखे पाण छा पढ़ंदासीं, लेजर पढ़ंदासीं। अहिड़े तरीक़े सां अॻियां वधंदासीं। If n of any word have GN, that G is silent. जेकॾहिं कंहिं बि वर्ड में GN जेकर पाण खे गॾु मिलियल अचनि था त उन में पाण छा कंदासीं, जी जो जेको आवाज़ उनखे पाण उचारींदासीं कोन, उनखे उते ख़ामोश करे छॾींदासीं। जीअं फॉरेन, साइन, डिज़ाइन, अहिड़े नमूने सां पाण के बि लफ़्ज़ वधीक पाण खे पढ़ंदा वेंदा जिते पाण